हाय एवरीवन, अवां जे प्रोग्राम ए क्लोज़र लुक में कनाडा खां अली मुमताज़ जो सलाम। ऐं जीअं त असां जो अॼु जेको प्रोग्राम आहे उन में असांजी ॿ शख़्सियतियूं हुयूं जिन खे असां इनवाइट कयोसीं। उन में हिकिड़ी शख़्सियत आहे जंहिंजो नालो आहे नुसरत लाशारी साहिबा। ऐं उहा कंहिं तारुफ़ जी मोहताज न आहे ऐं उहा मरहूम फ़कीर मोहम्मद लाशारी जी न्याणी आहे। ऐं फ़कीर मोहम्मद लाशारी जॾहिं सिंध जी सहाफ़त जी ॻाल्हि कजे थी ऐं जदीद सहाफ़त जी ॻाल्हि कजे थी त शायदि ई को माण्हू हूंदो जेको फ़कीर मोहम्मद लाशारी जे नाले खां वाक़ुफ़ु न हुजे। ऐं ॿियो असांजो जेको दोस्त हो जंहिंखे अॼु शरीक थियणो हो ऐं हुनखे सिंध जी गेम्स ते स्पोर्ट्स ते ॻाल्हाइणो हो, मुजाहिद सोलंगी, पर कुझु टेक्निकल इश्यूज़ जे करे ऐं लाइट वग़ैरह जा इश्यूज़ आहिनि लाड़काणे में, हुनजे करे हुन असांखे जॉइन न करे सघियो आहे, माज़रत कई आहे। त पंहिंजे प्रोग्राम जो इफ़्तिताह था कयूं ऐं असां पंहिंजी अॼु गेस्ट खे इनवाइट था कयूं पंहिंजी स्टूडियो में, नुसरत लाशारी साहिबा खे। अस्सलाम वालेकुम नुसरत, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजे प्रोग्राम में शरीक थिया। ऐं मूंखे इंतिहाई तमामु दिलि जी गहराइनि सां ख़ुशी थी थिए जीअं त अॼु जो प्रोग्राम जेको आहे उनजो जेको मौज़ू आहे, ख़ासि तौर ते असां तव्हांखे उन लाइ ई इनवाइट कयो आहे त कोविड-19 करोना वायरस जी जेकी सूरत हाल आहे उन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं मूंखे अवां सभिनी खां वधीक सूटेबल माण्हू इन जे लाइ ई लॻा त हिन मूज़ी मर्ज़ जो शिकार रहिया हुआ ऐं तव्हां तमामु हिमत ऐं दिली सां उनखे मुंहुं ॾिनो ऐं अल्हम्दुलिल्लाह उन मां रिकवर करे विया। त जीअं त मां पंहिंजे प्रोग्राम जे स्टार्ट ते बिल्कुल। तो सभिनी जी 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 चई चुको आहियां, तव्हांजो मुख़्तसिर तारुफ़ कराए चुको सभ आहियां। मूंखे इंतिहाई ख़ुशी थींदी त जेकॾहिं अव्हां पंहिंजो तारुफ़ करायो त जीअं असांजा व्यूअर्स वग़ैरह जेके ॾिसनि था उन्हनि खे ख़बर पए। सभिनी खां पहिरियों तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा जो तव्हां क्लोज़र लुक में अॼु ऑनलाइन वरितो ऐं जेको मुंहिंजो इलाही तल्ख़ तजुर्बो कोविड-19 वारो आहे उन हवाले सां मां तव्हां सां ॻाल्हायां। पर सभिनी खां पहिरियों आउं सभिनी ॾिसंदड़नि खे सलाम कंदसि ऐं तव्हांजा थोरा जो तव्हां अॼु मूं में यकीन कयो त कमज़ोरी ऐं तबियत ख़राब हुजण जे करे मूं केतिरा दफ़ा सोचियो घर अचण खां पोइ त मां ऑनलाइन अचां ऐं सभिनी दोस्तनि जा थोरा मञा जिन मुंहिंजे लाइ एॾियूं दुआऊं कयूं, जेके एॾा कंसर्न रहिया आहिनि, जिन जा मैसेज मूंखे व्हाट्सएप ते, फेसबुक मैसेंजर ते या लाइव इवन जेके मां रखंदी हुअमि थोरो हथ ॿधी पहिरियों थोरा जेका सो मञींदसि जिन एॾियुनि मोहबत जो इज़हार कयो, मूंखे यकीन कयो अॼु जेको मां तव्हांजे साम्हूं वेठी आहियां उहे इहो हौसलो तव्हां सभिनी जो मुखातिब बि वापसि पंहिंजे घर आयसि। हाणे वरी स्टार्ट थोरो घणो लिखण मुख़्तलिफ़ वक़्त दौर में मूं कुझु अख़बारुनि जे ॿारनि जे सफ़े जी जागो में हुयसि, निकिरंदो उन पैसे ताईं मां इंचार्ज रहियसि लाल पाकिस्तान खां पोइ जागो में। गुड। तो सहाफ़ती कैरियर सम्झो त मुंहिंजो स्कूल खां फौरन पोइ थियो जो मां बाबा जो वॾो ॿार हुयसि ऐं किताबनि सां मूंखे इलाही प्यार हो। जेके हो टुकड़ा यादि रखो जा या जेके एडिटोरियल्स लिखी घर में रखी वेंदा त मूंखे वरी आदत हुई त उन्हनि खे हिकु संभाले रखां, ज़िमेदारी बि हुई मुंहिंजी, पर मां उन सां गॾोगॾु उन्हनि खे वेही पढ़ंदी हुयसि। हाणे पढ़ण सां जेका उन महिल त मूंखे ख़बर कान हुई त ब्रेन स्ट्रॉमिंग का थिए पई मुंहिंजी, ऐं पोइ आस्ते आस्ते उहो ज़हन जेको आहे उहो माना वधीक सुठो ऐं मेच्योर सोचणु शुरू करे पियो, त उन करे लिखण जी सम्झो मूंखे आदत उतां खां पई। सो उन ई वरी यूनिवर्सिटी वारे दौर में ई मूं जेका सो फाइनल ईयर में ई जॉब शुरू करे छॾी तमामु अर्ली एज में। जो तव्हांखे ख़बर आहे त अञा मां मैट्रिक जो इम्तिहान ई मस ॾिनो हो जो बाबा जो कार एक्सीडेंट जुलाई इतफ़ाक़ सां बिल्कुलु 17 जुलाई ईंदड़ जुमे ते बाबा जी वरसी आहे, 27 वरसी आहे ऐं 27 साल जो सफ़र उहो बिना पीउ जे इमोशनली हिकिड़ी धीउ कीअं थी करे, उहो हिकिड़ो वॾी दर्द कहाणी आहे। उन ते वरी कंहिं ॿिए वारे तव्हां सां ॻाल्हाइबो, पर हिकिड़ो थोरो ज़ाहिर आहे जुलाई जा हिकिड़ा पंहिंजा उहो इमोशनल असां सां आहिनि तालुक, सो उहो वरी माण्हू जे ज़हन ते सोचनि में हर ॻाल्हि। ऐं हींअर बि यकीन कयो त मां जॾहिं हॉस्पिटलाइज़ हुयसि कोरोना जे दौरान त मूंखे बार बार बाबा जूं सभु ॻाल्हियूं यादि पियूं अचनि। तूं फ्रूट नथी खाईं, तूं मानी चङी तरह नथी खाईं,
पंहिंजे खाधे पीते जो ख्याल नथी करी, तूं बीमार थी पवंदी त पोइ छा थींदो? सही उहे सही सभु सही शयूं बार बार मूंखे यादि बि अचनि थियूं। बिल्कुलु कॾहिं रोई बिल्कुलु बि पवां पई, ऐं कॾहिं खिली बि पवां पई। बिल्कुलु बिल्कुलु ऐं इहे हिकिड़ा नेचुरल इमोशंस आहिनि। ऐं डेफिनेटली हिन अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते ई ॻाल्हाईंदासीं। असां चाहींदासीं त जेके बि असांजा दोस्त व्यूअर्स वग़ैरह ॾिसनि था, कमेंट्स ॾियनि था, त उहे सुवाल पुछी सघनि था। त जीअं त तव्हां इहा ज़बरदस्त क़िस्म जी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु। पाण ई अॻिते वधाई, त हिन बीमारी में अचण खां पोइ वधीक वरी जेको फादर ऐं डॉटर जो रिलेशनशिप थिए थो, ऐं डेफिनेटली मां बि हिकिड़ो पीउ आहियां, त मां बि इहा ॻाल्हि सम्झी सघां थो। जी त जीअं त हिन प्रोग्राम जे सिलसिले खे थोरो अॻिते वधाईंदा था हलूं ऐं पंहिंजी इहा गुफ़्तगू जारी रहंदी, त मूंखे सिर्फ़ु तव्हांखां इहो पुछिणो आहे नुसरत, त हिन महिल मौजूदा सिंध जी जेकी सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते कराची में तव्हां रहो पिया, त छा जी सूरत हाल आहे कोरोना वायरस जी? असल में जॾहिं कोरोना शुरू थियो न, अञा मार्च माना फेब्रुवरी जे आख़िरी हफ़्ते खां, 26 फेब्रुवरी खां, जॾहिं पहिरियों केस जेको मतिलबु ऑफिशियली त हाणे उहो मञनि था या नथा मञनि, पर जेको पहिरियों केस पाकिस्तान में कराची में जेको रजिस्टर थियो, उहो 26 फेब्रुवरी ते थियो। आस्ते उहा बीमारी ईंदी वई, पर असां वटि अफ़सोस सां चवणो थो पए त मूं पाण 3-4 सेशन्स कया अवेयरनेस जा, त डिसइंफेक्ट कीअं कजे शयुनि खे, या जेको ॿाहिरां सौदो अचे थो उनखे हिकदमि घर न खणी अचो, या जेके पैसा तव्हां ॾियो था वठो था उन्हनि खे डिसइंफेक्ट कयो। उन जे लाइ सोल्यूशन इवन ठाहे मां उहो तरीक़ेकार ॿुधायो, फेसबुक ते लाइव सेशन्स कया, मुख़्तलिफ़ टीवी प्रोग्राम में, इवन असां वियासीं आवाज़ टीवी ते प्रोग्राम हुयो, उते बि घणे में घणो जेको ॻाल्हाए सुठो। तो आहे ईद जेका पोइ गुज़री, वॾी ईद रमज़ान वारी, उनमें बि इहो ईद उल अज़हा हींअर अचे पई, पर जेका पहिरीं ईद हुई उन जी ॻाल्हि पई कयां। त उन दौरान असां सॼो ॿुधायो पए त भई माण्हुनि, असांजे भाइरनि खे, असांजूं भेनरूं जेके ॻोठनि में रहनि थियूं, उन्हनि खे हिन बीमारी जी वबा आहे ऐं सॼी दुनिया में आयल आहे, त उन खां बचाइजे कीअं पाण खे, उहे तरीक़ा असां ॿुधाईंदा रहियासीं। पर हाणे जॾहिं मां पाण मुंहिंजी सॼी फैमिली, मतिलबु स्टार्टिंग ईअं थी, मां शुरूआत खां तव्हांखे ॿुधायां त शुरूआत कीअं थी, हाणे थोरो वरी पर्सनल माना हुन पासे ॾे अचां थी। असां वटि सिंध में अञा ताईं उहा बि संजीदगी न अची सघी आहे। ॾिसो, हाणे फेब्रुवरी, मार्च, अप्रैल, मई गुज़री वियो, ऐं हे जून जेको आहे उहो गुज़री चुको आहे। जुलाई जी अॼु 12 तारीख़ आहे, तक़रीबन 4 महीना थी विया आहिनि हिन वबा जे दौर में, जिते मास्क पाइण जी ख़बर कान हुई असांखे, असां हाणे मास्क बि पायूं था, हैंड ग्लव्स पाइणा पवनि था सेफ्टी जे लाइ। तो इहे सभु शयूं करण खां पोइ असांजे घर माना एॾी उन्हनि मतिलबु सख़्त क़िस्म जी हिकिड़ी मतिलबु पॉलिसी खां पोइ बि असांजे घर कोरोना दाख़िल थी वियो, त असांजा भाइर भेनरूं माना उनखे लाइट वठंदा रहिया, इलाही हल्को वठंदा रहिया, त का ॻाल्हि कान्हे, का सभु ठीकु थी वेंदो, ऐं एॾी वॾी का ॻाल्हि कान्हे, जे कोरोना थियो बि त ठीकु थी वेंदो। हाणे मसइलो इहो आहे त कोरोना जेका आहे उहा का मश्करी न आहे। कोरोना हिकिड़ो अहिड़ो वायरस आहे, अहिड़ी हिकिड़ी बीमारी आहे जंहिंजो इलाज सॼी दुनिया में कोन्हे। जेको कोरोना खे परेशान कंदड़ जेका ॻाल्हि आहे, त भई हिकिड़ी बीमारियूं त आहिनि, खोड़ सारियूं बीमारियूं आहिनि दुनिया में, पर उन्हनि बीमारियुनि जा इलाज आहिनि। माण्हू ख़र्च कंदो, अस्पताल में दाख़िल थींदो, कुझु टाइम पीरियड लाइ उनजो इलाज थींदो, उन खां पोइ माण्हू ठीकु थी वेंदो। ऐं कोरोना जी जेका छो त मूंसां मुंहिंजे घर में मुंहिंजे भाउ खे सारंग खां शुरूआत थी, सारंग खे जेको आहे सो कोरोना थी, ऐं उहो ईअं थियो जो हिकिड़े दोस्त सां गॾु वॉक करण, ॿ मतिलबु हिकिड़ियूं जेके असांखे सम्झ में अचनि थियूं रीज़न्स जेके हुया, त कोरोना असां वटि कीअं पहुतो। सौदे सूद मां त ख़ैर उहो डिसइंफेक्ट वारियूं सभु शयूं हुयूं, हुन मां न आयो, पर इहो थियो जो सारंग हिकिड़े दोस्त सां गॾु रोज़ वॉक कंदो हो। तो हिकिड़ो त उनखे 2 ॾींहंनि खां कुझु सिम्पटम्स हुया, हिकिड़ो रीज़न इहो हुयो। ॿियो वरी असांजे ईद जी जेका दावत हुई असांजे चाचे जे फार्म हाउस ते, उते असां वियासीं, सभई हुयासीं, ॿिया बि फैमिली मेंबर्स हुया, मतिलबु ख़ानदान वॾो आहे, सभई आया ऐं पंहिंजा पाण में हुयासीं, मतिलबु आउट ऑफ फैमिली असां घणा माण्हू कोन घुराया हुआ। मुर्सा जे फार्म हाउस ते हिते गडाप टाउन कराची में ई आहे, सो उते सभु गॾु हुयासीं। जीअं उतां मोटंदा वियासीं, 2 ॾींहं गुज़रिया, त 3 ॾींहं ते शाम जो सारंग खे जेको आहे सो हल्को माइल्ड टेम्परेचर स्टार्ट थी वियो, ऐं हुन वरी चयो त भई हाणे थोरो मूंखां परे रहिजो, ऐं मूंखे लॻे थो त कोरोना जा सिम्पटम्स आहिनि ऐं मुंहिंजी तबियत ठीकु कान्हे का। असां मतिलबु मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में ई न पई अचे, त ईअं कीअं कोरोना, त चई न मुंहिंजी तबियत सुबुह खां ख़राब हुई, पर मां 2-3 कलाक कढी वियमि, तव्हांखे ॿुधायां कोन पियो, पर हींअर टेम्परेचर चङो वधीक थी वियो आहे। वरी पोइ मां चेक बि कयोमांसि, बाक़ी उहो 99+ हुयो, माना टेम्परेचर थियो, ऐं गले में बि हुनखे थोरी तकलीफ़ शुरू थी वई, त मतिलबु सिम्पटम्स अची विया। 2 ॾींहं ते मंझंदि जो ई असां वञी जो साउथ सिटी मां हुनजा टेस्ट कराया, मां सारंग खे वठी वियमि, त मुंहिंजो भेणियो बि गॾु हो, असां 3 गॾिजी वञी टेस्ट कराया। जीअं मोटी आयासीं त वरी नेक्स्ट डे ई हुनजी रिपोर्ट अची वई, त
सारंग जी जेसिताईं रिपोर्ट अचे तेसिताईं मतिलबु मूंखे बि इहो फील थियो त मूंखे जेको ज़ाइको आहे उहो इनिशियली इहो थियो त कंहिं बि शइ जो उहो फील नथो थिए। माना ज़ाइको जेको आहे उहा मानी जेका मंझंदि जी खाधी त न लूण जी ख़बर पई न मिर्च जी, त मतिलबु मूंखे बि मां अम्मा खे डायरेक्ट कोन चयो, ज़ाहिर आहे हिकिड़े ॿार लाइ परेशान हुई, वरी ॿिए जी ॿुधायांसि हिकदमि कोन ॿुधायो, पर मां सारंग खे थोरो मिड़ई कनखुड़ करे छॾियो त मूंखे बि लॻे थो त कुझु गड़बड़ आहे, तबियत में कुझु मतिलबु तब्दीली महसूसु कयां पई। बहरहाल हाणे इहो थियो जो उहो वरी हर बॉडी सां कोरोना जी हिकिड़ी पंहिंजी ट्रीटमेंट आहे, हर माण्हू सां हुनजो हिकिड़ो बिल्कुलु अलॻि वहिंवार आहे। कंहिं माण्हू सां सफ़ा माइल्ड आहे, जीअं सारंग खे 4-5 ॾींहं बुखार ते रहियो पर इलाही तेज़ बुखार न हुयो, उहो 100 ताईं वञे पियो, 100+ कोन थियो। इहा हिकिड़ी सुठी साइन हुई। उन खां पोइ गले में हिनखे तकलीफ़ हुई ऐं हिकिड़ो ॾींहुं सारंग खे डायरिया थियो, जेको माना उहो ॾींहुं काफ़ी परेशानी वारो, चौथे या 5 ॾींहं ते उहो पंहिंजे कमरे में आइसोलेटेड हुयो, मां पंहिंजे कमरे में आइसोलेटेड हुयसि, असां बिल्कुलु अलॻि। ऐं अमड़ खे असां पंहिंजी खे घर मां ई मथे पंहिंजी भेण ॾे ॿिए घर मोकिले छॾियो त भई तूं ॿिए पोर्शन में हुजे। मुंहिंजी नंढड़ी बि हुन सां गॾु हुई, मुंहिंजी 8 सालनि जी धीउ आहे, मां उनखे बि अम्मा सां गॾु मोकिले छॾियो त जीअं उन्हनि खे घटि में घटि अम्मा खे, छो त असां अम्मा लाइ इलाही कॉन्शियस हुयासीं, एजिड ऐं वॾी उमिरि वारे माण्हू लाइ परेशानी। बिल्कुलु सही जी, सो उनजे करे ई घणा कॉन्शियस हुयासीं त इहा बीमारी घर न अचे, ऐं अम्मा डायबिटिक आहे, ईअं न थिए त कंहिं ॿार मां उनखे लॻे थो। इलाही एक्टिविटीज़ असां सफ़ा घटि करे छॾियूं, तमामु घटि, को रेयर कंहिं कम लाइ निकिरणो पए पियो त निकिरूं पिया, अदरवाइज़ असां पंहिंजा बिज़नेस, असां पंहिंजा कमकार फोन ते पे कया, घणा फोन ते करे छॾींदासीं। मुंहिंजो बि स्टाफ आहे, सारंग जो पंहिंजो स्टाफ आहे, उन्हनि सभिनी छोकिरनि असांजे इलाही सुठे तरीक़े सां कम खे पोयां ॾिठो पए थो, असां उनखे मॉनिटर पे कयो। बहरहाल हाणे थियो ईअं जो वरी 28 तारीख़ ते जेको आहे सो मां हिकिड़ो मतिलबु असां सॼा फैमिली मेंबर्स वञी पंहिंजी टेस्ट कराइण लाइ हलिया वियासीं। 16 माण्हू हुयासीं, घर जा छोकिरा बि कम वारा हुया, भेण हुई, नंढड़ा ॿारड़ा हुया, 4 ॿार रचना जा हुया, 4 ॿारड़ा सारंग जा, भाई अम्मा, जेके माण्हू सभिनी खे असां जेका सो मुंहिंजो पॉज़िटिव आयो, ऐं मां पॉज़िटिव अचण खां अॻु में ई पोइ मां ऐलान बि करे छॾियमि त भई मूंखे कोरोना थी वियो अथव, सो मूंखे कंफर्म आहे जेका मुंहिंजी सूरत हाल आहे उहा थोरी डिफरेंट आहे। 28 मई ते इहा माना कंफर्मेशन थी वई त भई असां ॿई। इन विच में तव्हांखे इहो ज़रूरी साॻी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदे ज़रूरु पुछंदुसि त जॾहिं फर्स्ट टाइम तव्हांखे कोरोना जी ख़बर पई, ऐं जीअं त तव्हां पाण काफ़ी जेको आहे सो उन बीमारी ते प्रोग्राम बि कंदा रहिया हो ऐं सुजागी बि रखो पिया, त तव्हांजी फीलिंग्स छा हुयूं एज़ अ पर्सन? माना पंहिंजे लाइ सची पुछो त मतिलबु थोरी बहादुर मां इन हवाले सां बि आहियां, पंहिंजे लाइ मूंखे एतिरो डपु कोन पियो थिए, बट आई वॉज वेरी मच केयरफुल त भई हाणे बीमारी अची वई आहे ऐं ईअं न थिए त अम्मा खे लॻी वञे या घर जे ॿिए कंहिं भाती खे लॻी वञे। इहा शइ वधीक परेशान, इमोशनली वधीक परेशान कंदड़ इहा हुई त हाणे मूं वटि अची वई आहे, पर मूंखे ख़ैर एतिरी बि ख़बर कान हुई त मुंहिंजी का इन हद ताईं तबियत ख़राब थींदी, जो 2 दफ़ा त लिटरली मुंहिंजी फैमिली, मुंहिंजा जेके दोस्त हुया, जेके वेझो मुंहिंजो सर्किल हुयो, सभई उहो रोई ऐं बसि सम्झो मोकिलाए वेही रहिया। ऐं हिकिड़ो 2 दफ़ा मुंहिंजी पंहिंजी कैफ़ियत बि अहिड़ी थी जो उन महिल मूं पंहिंजी भेण खे जेका अमेरिका में रहे थी उनखे इहा पारत बि ॾेई छॾी त मुंहिंजी धीउ खे जेको आहे सो तूं पालजां, तूं सुठी मदर आहीं, 4 ॿारड़ा पंहिंजा अथई, हुननि जी ज़िमेदारी आहे, पर हुनजी तोसां घणी अटैचमेंट आहे, छो त दुबई में असां ॿई भेनर काफ़ी अरसो हिक ॿिए सां गॾु रहियूं हुआसीं, जॾहिं ॿारड़ा इहे 2 ॼावा, हुनजो नंढड़ो ऐं मुंहिंजी धीउ जेके आहिनि उहे 2 हिक जेतिरा ॿार आहिनि। हा, सो उनजे करे असांजी इन्हनि जी तमामु सुठी दोस्ती बि आहे, अटैचमेंट बि आहे। पाकिस्तान आहे मूंखे 2-3 साल थिया आहिनि, वधीक वक़्तु असां भेणियूं गॾु रहियूंसीं। पोइ अमेरिका हली वई ऐं मां हेॾे हली आयसि। तो इहा मतिलबु बीमारी थियण वारो मरहलो जेको हो उहो ख़तरनाक इहो त किथे असांजो वायरस अम्मा में ट्रांसफर न थी वञे या कंहिं ॿिए घर जे भाती में या ॿारनि में न थी वञे ट्रांसफर। पोइ वरी असां डॉक्टर्स खां कंफर्म कयो, डॉक्टर चयो त न ॿारनि। हाँ, हमारी सिस्टर सां मुलाक़ात आहे मुंहिंजी हिते इन में कैनेडा, सॉरी यूएस में, असांजे सना जे फंक्शन में आई हुई। जी हाँ जी हाँ बिल्कुलु। हाँ, बिल्कुलु। त हा, मतिलबु तव्हां माना उनखे ई मूं पोइ पारत इमोशनली बि ॾेई छॾी। तमामु इमोशनली माना तव्हां इहो फील पिया कयो इन बीमारी जा माना सिम्टम्स जेके तव्हां ते ज़ाहिर थिया ख़ासि तौर ते, त उहो बुखार हुयो, बुखार, जी, मथे जो सूर, या कहिड़ियूं शयूं हुयूं न जेके मूंखे मतिलबु? सभु सिम्टम्स थिया। मूंखे इहो थियो जो स्टार्टिंग ईअं थी जो पहिरियों त ज़ाइको हलियो वियो ऐं ॿिए ॾींहं ते वरी राति जो देरि सां, मतिलबु उन ॾींहुं मूंखे इहा पक थी त हाणे राति खां पोइ मुंहिंजी तबियत वधीक ख़राब थियण थींदी, शुरू थी वेंदी, पर एतिरी हद ताईं ख़राब थींदी इहो मूं कॾहिं कोन सोचियो। जंहिं वो फेस में मूंखे कोरोना वठी वई, उन हद ताईं
वञण जो मूं कतई कोन सोचियो। मां चयो त हाणे टेम्परेचर आहे ऐं उहो सीक थी वेंदो, पर उहो एॾो सही आहे। तेज़ टेम्परेचर हो, 103 खां घटि थिए ई न पियो। मतिलबु हिकिड़ो मतिलबु राति जो 1 बजे खां शुरू थियो, त जी वेंदे जॾहिं मां मूंखे हॉस्पिटलाइज़ कयो वियो 5 तारीख़ ते, त उन दौरान मां 2-3 दफ़ा जेको आहे सो वेझी अस्पताल आहे उते वञी, साउथ सिटी में मुंहिंजी इंजेक्शन्स बि लॻंदियूं रहियूं, एंटीबायोटिक बि स्टार्ट थी विया, पर जेका कफ शुरू थी, मतिलबु जेको आख़िरी सिम्पटम हुयो ऐं जेको जंहिं सॼी सूरत हाल खे ख़राब माना पासे वठी वियो, उहो इहो त मूंखे जेको आहे सो हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजो पेट ख़राब थियो, घर में ई मां जेके पंहिंजा स्पगोल हूंदी आहे उहा पीती, उन सां ठीकु थी वियो। काढ़ा पीता, घर में जेके शयूं हुयूं, जेके ॾस पता मिलनि पिया, मेडिकेशन ते बि हुयसि, प्रिवेंटिव एज़ अ प्रिवेंटिव, त भई इन्फेक्शन न थिए, त एज़ोमैक्स टेबलेट जेका आहे उहा अदा अमजद सिराज असांजो भाउ बि आहे, ही इज़ लाइक सही फैमिली सही मेंबर, असांजो वॾो भाउ आहे, डाउ मेडिकल यूनिवर्सिटी जो प्रिंसिपल आहे। सो अदा जेको आहे सो इलाही कॉन्शियस हुयो, ऐं हिकिड़े दफ़े वरी ईअं थियो जो सारंग पंहिंजे कमरे में आइसोलेट हो, मां पंहिंजे कमरे में हुयसि, त इलाही देरि ताईं असां हिक ॿिए खे ॾिठो कोन, त थोरो वरी ज़ाहिरा अकेलाइप जे करे साॻियो ई कमरो जेको रौनक वारो, जिथे मुंहिंजो ॿार, मुंहिंजी अम्मा ऐं मस्तियूं, ख़बर ई कोन पए त टाइम कीअं पियो गुज़रे, उहो ई कमरो हिकदमि हिकिड़ो जीअं मुंहिंजो कमरो, जिते मां ज़िंदगी जी हर ख़ूबसूरत कयां पई, आराम बि कमरे में न अचे, मूंसां मिली बि न सघे, ऐं मां अकेली थी वियमि, फोन ते घड़ी घड़ी ॻाल्हायूं पिया, वीडियो कॉल्स बि कयूं पिया, पर मुंहिंजो बुखार जेको आहे उहो दवाउनि जे बावजूदि ऐं सभिनी काढ़नि जे बावजूदि, गरम शयुनि जे बावजूदि बुखार मुंहिंजो 5-10 मिंट पैराडोल वठण खां पोइ मतिलबु हा कलाक ॿिनि खां पोइ हिकिड़ा 15 मिंट हाई ग्रेड फीवर, उन जे करे माना आस्ते आस्ते कफिंग शुरू थी, ऐं मुंहिंजो गलो मूंखे लॻो त हाणे इन्फेक्ट थियणु शुरू थियो आहे। पोइ जॾहिं एक्सरेज़ आया त डॉक्टरनि सभिनी सजेस्ट कयो, ऐं पोइ खंघि अहिड़ी शुरू थी त लिटरली हिकिड़ो सेकेंड बि मां जेको आहे सो वेही न सघंदी हुयसि ऐं ॻाल्हाए न पई सघां। मुंहिंजो ॻाल्हाइण 4 ॾींहं या माना 5 जून खां वेंदे 10 ताईं 4-5 ॾींहं इहे जेके गुज़रिया, उन दौरान मां सफ़ा न पई ॻाल्हाए सघां, रुॻो कफ हुई ऐं उहा उनजी जेका हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल हुई। पोइ त डॉक्टर्स ॾिठो मूंखे, ऐं इन दौरान मतिलबु जी कफ खे पोइ रिलीफ कीअं मिलियो? कफ जे लाइ तव्हां छा वरितो? कुझु मतिलबु पाणी वग़ैरह जो वधीक जजो घर में इस्तेमालु जेके कयो या? सना, जी हा, सना मक्खी जा टोटका हुया, बाफ़ मां 3-4 दफ़ा वठंदी रहियमि, ऐं हिननि चयो त घर में जेको आहे सो तव्हां मतिलबु उहा शइ न हुई जेके ॾस पता हुया, जेके बि अॼुकल्ह हलनि पिया, कलोंजी खां वठी बाखी में थोरो काशे पिलाए, मतिलबु हर गरम शइ, यकीन पर कयो सभु एॾियूं गरम शयूं यानी मतिलबु यानी सभु सभु कया, टोटका पर इस्तेमालु कया फकियो, अथव? सभु टोटका हा, इस्तेमालु कया? सभु टोटका, हा, को अहिड़ो सुठो टोटको ॿुधायो जंहिंजो जी, प्रमोशन कयूं, पर उन्हनि जो धंधो हली पियो उन्हनि जो। तॾहिं सही। तव्हांजो हिकिड़ी इलाही हा कम जी शयुनि जे दौरान असांजा इलाही माण्हू पढ़िया लिखिया माण्हू मिस था कनि। जी, आवाज़ अचे पियो? हा हाणे अचे पियो, विच में थोरो डिस्कनेक्ट हुयो जी। अच्छा, सो मूं इहा ॻाल्हि पे कई त असांजा जेके तमामु पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, उहे कोरोना जे दौरान हिकिड़ी शइ तमामु वॾी मिस था कनि, जंहिंजे करे इलाही नुक़सान थिया आहिनि, ऐं इलाही नौजवान असांजा भाइर ऐं भेनरूं जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे ज़िंदगी हाराए वेठा आहिनि। उहो हिकिड़ो इहो आहे जेका विच में 2 दफ़ा मुंहिंजी कैफ़ियत बि थी, त मूंखे ईअं पियो लॻे त ॼण त कंहिं 2-3 4-5 ब्लॉक्स सिरूं जेके हूंदियूं आहिनि उहे कंहिं मुंहिंजे मथे ते रखी छॾियूं हुजनि, ऐं दिलि वारे पासे बि मूंखे ईअं महसूसु पियो थिए। त उहो इन करे थींदो आहे जॾहिं करोना थिए थी, ऐं करोना जा सिम्पटम्स कुझु घणे हद ताईं ज़ाहिर थियनि था, या बुखार बि पुराणो थी थो वञे, 15 ॾींहंनि खां 10 ॾींहंनि खां वधीक रहे थो, ऐं कफ बि आहे, त असांखे ब्लड थिनर ज़रूर वठणु खपे। लोप्रीन जेका टेबलेट आहे या एस्कट टेबलेट आहे उहा ज़रूर वठणु खपे, छो त कोरोना जे दौरान, इन बीमारी जे दौरान हिकिड़ो वॾे में वॾो सबबु जेको आहे हार्ट अटैक्स जो, जेके वधि में वधि रेट रोज़ पिया ॿुधूं, फेसबुक ते पिया पढ़ूं, टीवी में पिया ॾिसूं, त असांजे मतिलबु रते देरे में फलाणे माण्हू खे हार्ट अटैक थियो, उहो गुज़ारे वियो कोरोना जे दौरान। उनजो सबबु इहो आहे त अंदरि जेको बॉडी में ब्लड आहे उहो क्लॉट कंदो आहे। सही उनखे बचण जे लाइ हिकिड़ो थूम जेका आहे, गार्लिक जेका आहे, हा उनजो हिकिड़ो क्लव, उनजी हिकिड़ी जेका आहे उहा उनखे कटे हिकिड़ो सुबुह सां नेराने उनखे पी छॾिजे, जीअं टेबलेट खाइबी आहे, हिकिड़ो इहो कजे, ऐं उन सां गॾु या त लोप्रीन टेबलेट जेका आहे उहा, ऐं एस्कट 75, माना उन्हनि ॿिन्ही मां का बि हिकिड़ी, ॿई न,
उहे ॿई छो त रत छिटे करण वारियूं आहिनि, ॿई गॾु न वठजनि। उन्हनि ॿिन्ही मां का बि हिकु टेबलेट जेका आहे उहा जॾहिं कोरोना जे मरीज़ खे सम्झो था त सीरियस हुन कंडीशन न वञे पियो या बुखार कोन थो लहे ऐं तबियत वधीक ख़राब थी वञे या सभु सिम्पटम्स ईंदा था वञनि हर हिकिड़े ॿिए ॾींहं खां पोइ, मतिलबु हर 24 कलाकनि खां पोइ नओं सिम्पटम जीअं मुंहुं में ज़ाहिर थींदो वियो, इहा सूरत हाल रही। त उन में मतिलबु घटि में घटि इहो थींदो त जेके डेथ रेट्स आहिनि उहे में बि इन सां कुझु कंट्रोल थी सघनि। जीअं हिकिड़ो दफ़ो मूं हिकिड़ो आर्टिकल पढ़ियो हो, जॾहिं मुंहिंजी अहिड़ी कैफ़ियत थी, तव्हांखे ॿुधायां त लॻो त कंहिं 2-3 सिरूं रखी छॾियूं आहिनि मुंहिंजे मथे ते। त उन महिल मां इहो कयो, हिकिड़ो आर्टिकल मुंहिंजो पढ़ियल हो, कंहिं मेडिकल जर्नल में पढ़ियो हुअमि या किथे ऑनलाइन, आई डोंट नो, यादि न पियो अचे त किथे पढ़ियल हो, पर बहरहाल उहो मूंखे ॾाढो कमु आयो। उन महिल डॉक्टरनि त पंहिंजा ECG ऐं जेके ॿियूं ब्लड टेस्ट वग़ैरह सभु उते, छो त मां हॉस्पिटल में हुयमि, मुंहिंजो भाउ बि अची वियो ऐं मूं लीडिंग टू हार्ट अटैक, मूंखे लॻे थो त मां मुंहिंजी जेका तबियत आहे, कैफ़ियत आहे, उहा हार्ट अटैक वारे पासे पई वञे। सो वरी मां जेके मॉनिटर लॻल हुया हुन ते मुंहिंजा ब्लड प्रेशर ऐं दिलि जी जेका धड़कन हुई उहा बि मां हुननि खे फोटो कढी मोकिली त जीअं उहो ॾिसनि ऐं उन्हनि खे ख़बर पए त कहिड़ी सूरत हाल में मां हींअर आहियां। सो अदा वरी पंहिंजा डॉक्टर्स वग़ैरह हिकदमि मोकिलिया उते सिविल में ई मां हुयमि, छो त हुन महिल असां ॾाढी कोशिशि कई त ज़ियाउद्दीन में या साउथ सिटी में किथे इवन गवर्नमेंट जे वॾनि इदारनि मां, CM हाउस मां फ़ोन कराया। मुंहिंजी दोस्त आहे, उहा बोर्ड ऑफ डायरेक्टर जी, हुनजो घर वारो मेंबर आहे साउथ सिटी जो, पर उन्हनि खे बि मतिलबु बेड अवेलेबल न हुया, रश जी इहा हालत हुई। त इन करे असां बार बार पहिरियों भाइरनि खे इहो पिया चऊं त भई पहिरियों त बचायो पाण खे, करोना थियणु न ॾियो, पर जेकॾहिं करोना थी थो वञे त पोइ उनखे उन्हनि जी हर शइ ते, हर रग ते तव्हांजो हथु हुजे त जीअं तव्हां पंहिंजी ज़िंदगी बचाए सघो। ऐं सभिनी खां अहम ॻाल्हि हुन में इहा आहे त तव्हां जेका रत खे छिटे करण वारी दवा आहे उहा ज़रूरु खाओ, त जीअं तव्हां जे अंदरि जेकॾहिं जेके तब्दीलियूं अचनि थियूं त एटलीस्ट तव्हां उन्हनि सां तव्हांजी बॉडी फाइट करे सघे ऐं तव्हांजी ज़िंदगी बची वञे। हाणे ज़बरदस्त तव्हां हिकिड़ी पॉइंट रेज़ कई आहे। आई बिलीव कि जेके बि असांजा ॿुधंदड़ आहिनि या फ्यूचर में ही असांजी रिकॉर्डिंग जेके दोस्त ॿुधंदा, हिन महिल जेके लाइव ॾिसी रहिया आहिनि, त उन्हनि खे इंतिहाई मुफ़ीद इंफॉर्मेशन तव्हां ॾिनी आहे ख़ासि तौर ते। ऐं मां बि जेको आहे सो हक़ीक़त जे ॾिसजे त ही प्रोग्राम जेको शुरू कयो हुयो त उहो मूं COVID-19 जे हवाले सां ई शुरू कयो हुयो। त ही जेके जंहिं असां मुल्क में रहूं था, कैनेडा में या असांजे नेबरिंग कंट्री आहे अमेरिका में, त डेफिनेटली हितां जो हेल्थ सिस्टम या हितां जी अवेयरनेस या हितां जो लिटरेसी रेट या जेकी बि मेडिकल एडवांसमेंट थियनि थियूं या जेके वैक्सीन्स वग़ैरह ठहनि थियूं, त उहो हिन मुल्कनि जी मतिलबु हिकिड़ी महिनत जो नतीजो आहे। ऐं हिन महिल बि हितां जूं जेके हुकूमतूं ॾींहं राति या महिनत पियूं कनि त कंहिं न कंहिं हवाले सां वैक्सीन ठहे, जंहिंजे सिलसिले में हिते असांजे मुल्क में ह्यूमन ट्रायल शुरू थी वियो आहे, माना एनिमल न, माण्हुनि ते ट्रायल पिया कनि। त होप आहे त माण्हुनि ते बिल्कुलु हा, त होप आहे त तमामु जल्दी का वैक्सीन जीअं अची वञे, वैक्सीन अची वञे त जीअं वापसि इकानमी खे पंहिंजी ट्रैक चाढ़े सघिजे। त जीअं तव्हां जेके सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, उन ॻाल्हि में मां इहो इज़ाफ़ो कंदो हलंदुसि त भई हिन बीमारी जो अञा ताईं जीअं कोई इलाजु कोन्हे, पर सिम्टम्स था थियनि। जीअं तव्हां इलाही सिम्टम्स ॿुधाया, त उन सिम्टम्स जो इलाजु आहे। त भई तव्हांखे बुखार आहे त बुखार जी दवा खाधी, कफिंग आहे त उनजी खाईंदी। मूंखे यादि आहे तव्हां मूंखे मैसेज मोकिलियो, तव्हांजो मां प्रोग्राम करणु चाहियां पियो, त तव्हांखे जेको आहे सो करोना थी वियो। त मूंखे यादि आहे त मूं तव्हांखे इहो मैसेज लिखियो त अति हिमत न हारियो। त हिन ई प्रोग्राम जे हवाले सां जीअं तव्हांजी मौजूदगी में मां इहो ज़रूरु चवणु चाहींदुसि त सिम्टम्स जो इलाजु आहे, उन जे लाइ दवाऊं आहिनि मुख़्तलिफ़, ऐं तव्हांजो डॉक्टर जेको रिकमेंड थो करे उनखे लिसन कयो। त वॾी ॻाल्हि इहा आहे करेज जी, त भई हिकिड़ो करेज हुजे माण्हू में। त इनखे हिते असां वटि ईअं बि थियो आहे त जेको असांजे मुल्क में वधि में वधि जेके माण्हू मरी विया आहिनि, उतां ई पाकिस्तान में सिंध में जेकी न्यूज़ पहुचे थी, टोड़े मकोड़े टुटी फुटी करे पहुचे थी सारी सिंधी लफ़्ज़ असांखे अंग्रेज़ी ॻाल्हाइण करे करे थोरो थिए थो प्रॉब्लम, त सही नथी पहुचे। हिते असां वटि 80+ जा माण्हू, जेके 80+ जा माण्हू आहिनि, उहे वीचारा सभु वफ़ात करे विया आहिनि। जेके असांजी डेटा आहे हिन महिल, छो त हाणे 3-4 महीननि हा 3-4 महीननि गुज़रण खां पोइ असां डेटा अची वई आहे, बीमारी जो इलाजु न आयो आहे, डेटा आहे। त भई उन में 80% माण्हू जेके मुआ आहिनि उहे 80 साल प्लस जा आहिनि। उन खां पोइ रिमेनिंग 10 खां 15% जेके माण्हू मुआ आहिनि उहे 60 ऐं 70 जे विच वारा माण्हू। त चवण जो मक़सदु इहो आहे त
जंहिं माण्हू जी इम्यूनिटी कमज़ोर आहे, जंहिं माण्हू खे अॻु में के हेल्थ कंडीशन्स आहिनि, कंहिंखे हार्ट जो इशू आहे, को डायबिटीज, जीअं तव्हां पंहिंजी मदर जो ॿुधायो त उहो तव्हांजो कंसर्न बिल्कुलु जाइज़ हुयो त भई हुनजी एज फैक्टर आहे या हुनखे डायबिटीज़ जी पेशेंट आहे अॻु में ई, त उनजो ख्यालु करिणो आहे। त हाणे मां तव्हांखे हिकिड़ो वधीक इंपॉर्टेंट क्वेश्चन पुछंदुसि। हिते असां वटि फ्री में टेस्ट थियनि था कोरोना जा, ऐं हिते स्टेट जो रोल माना हिकिड़ो माउ जहिड़ो रोल आहे। जीअं माउ, जीअं तव्हां एज़ अ मदर पंहिंजे ॿारनि जे लाइ परेशान आहियो, न्याणी जे लाइ, ईअं हिते ईअं आहे। त ईअं न आहे त कंहिं माण्हू खे ग़लति कोई इलाजु ॾींदा या जी उन माण्हू खे को, त पर मां जॾहिं ही क्लोज़ली वॉच पियो कयां त सिंध में ख़ासि तौर ते इस्पतालुनि जी हालति ऐं मिसट्रस्ट कंहिं माण्हू बिल्कुलु जो बि मतिलबु हुकूमत में न कोई एतबार आहे, छो जो करप्शन इलाही आहे उते, न उतां जी सिहत जे हा इदारनि ते एतबार आहे। त इन सूरत हाल में जॾहिं इहा तव्हां सां इहा तव्हां इन सूरत हाल में मुब्तला थियो बिल्कुलु त बिल्कुलु तव्हांखे जॾहिं इस्पतालुनि में वियो, ज़ाहिर आहे तव्हांजा जेके दोस्ती वारा माण्हू, साईं सिराज मेमण साहिब जी फैमिली जी ॻाल्हि कई तव्हां, त उन ते थोरो जी असांखे ॿुधायो। छो जो कुझु माण्हू त वीचारा ॾिजनि था त भई जेकॾहिं वायरस थी बि वञे थो त असां वेंदासीं त मरी वेंदासीं। बिल्कुलु ईअं आहे, मिसट्रस्ट तमामु घणो आहे। असल में जेके कोरोना ते जेका सियासत थी आहे न हींअर रिसेंटली हिन मुल्क में, उहा ॾाढी ख़तरनाक क़िस्म जी सियासत थी आहे। हुनमें मुख़्तलिफ़ वीडियो कॉल्स रिकॉर्ड करे पोइ उहे कूड़ियूं त आहिनि, इन करे जो आई माई सेल्फ स्टेड इन गवर्नमेंट हॉस्पिटल फॉर 13 days। वो अञा चाहिनि पिया 4-5 ॾींहं मां वधीक रहां, पर आख़िर में मां पाण सफ़ा एग्ज़ॉस्ट थी वियसि हॉस्पिटल खां। मां चयो त हाणे नाउ आई एम फीलिंग मच बेटर, जो घर में सभु शयूं मैनेज थी वेंदियूं। पोइ मां डॉक्टरनि खे हथ ॿधी बि रहियसि त मां चयो हाणे मूंखे तव्हां कुझु बि करे वेझो। हिकिड़ी मुंहिंजी नेगेटिव आई टेस्ट जेका हिन जी कोरोना जी, उन खां पोइ मां सभिनी खे चयो त मां चयो मां हाणे हलां थी। मां तोड़े मुंहं में हिमत बि कान थी, हिकिड़ी अजीब सूरत हाल हुई, पर मुंहिंजे भाउ जी गाॾी बीठी, मां वञी गाॾी में वेही वियसि। सो सभु खिलनि पिया। बहरहाल ट्रस्ट वाकई हाणे इन दौरान छा थियो, अस्पताल में मां पाण रहियसि, मां पाण ॾिठो त जेका ट्रीटमेंट थी दैट वाज़ गवर्नमेंट हॉस्पिटल। ऐं सिंध गवर्नमेंट खे असां नज़रियाती तौर ते हुन सां असांखे करप्शन जे हवाले सां, असां ऐं तव्हां हिकिड़ा आम माण्हू आहियूं जिन खे हज़ारे इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर एज़ आई वॉज़ माई सेल्फ ट्रीटेड इन गवर्नमेंट हॉस्पिटल, ऐं उते जेको ख़्यालु थियो, या जेके यंग डॉक्टर्स वेचारियूं अचनि पियूं ऐं 12-12 कलाक ड्यूटी कनि पियूं, त शुरू में त ख़ैर उन्हनि जे लाइ मूं वटि इलाही हार्श क़िस्म जो पहिरियों जेको 2 ॾींहंनि जो तजुर्बो, उहो कुझु हा। सुठो कोन हो। पर इहो चवणु इलाही ग़लति आहे त कंहिंखे सुई हणी मारे था छॾनि, कंहिंखे इंजेक्शन हणी मार देते हैं लोगों को, दे आर किलिंग द पीपल, दे आर पुटिंग द इंजेक्शन। सो दिस इज टोटली फेक, दिस इज टोटली रॉन्ग, आई एम नॉट एग्री, बिकॉज आई ट्रीटेड माई सेल्फ इन द गवर्नमेंट हॉस्पिटल ऐं वेरी वेल ट्रीटेड। मां सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि कोन थी कयां, पर मूंसां गॾु जेके ॿियूं, मां छो त औरतुनि जे वार्ड में हुयसि, भरिसां ई असांजे साम्हूं जॾहिं मुंहिंजी तबियत थोरी बहितर थी ऐं मां पंहिंजे पेरनि ते बीहण जहिड़ी थियसि, जॾहिं ट्रीटमेंट जेका बि हली, उहा एंटीबायोटिक जेका IV इंजेक्शन्स मुंहिंजूं स्टार्ट थियूं, ऐं तक़रीबन 12 उन ॾींहं बि जंहिं ॾींहुं मां डिस्चार्ज थियसि हॉस्पिटल मां, तेसि ताईं बि मूंखे लॻंदियूं रहियूं, ऐं फ़र्क़ु बि उन सां। सारी मां तव्हांजी थोरी ॻाल्हि थो कजां, तव्हां जॾहिं हॉस्पिटल जॾहिं वियो त उनजो मेन सबबु छा हुयो? ब्रीथिंग वग़ैरह जो इशू हुयो? हा, आई वॉज साह नॉट एबल टू स्पीक, मां ॻाल्हाए न पई सघां, मां अच्छा, साह साह न जो, पई खणी ओके। सघां। हा, साह मां ॾाढो छिके पई खणां। उन सां जॾहिं डॉक्टर आयो, कंसल्टेंट सुबुह जो आयो, ऐं हुन मूंखां पुछो त तव्हांखे छा तकलीफ़ आहे, त मां चयो डॉक्टर साहब मां एॾो त मां गुज़िरियल 4 ॾींहंनि खां मूंखे कफिंग रही आहे, हिकिड़े सेकेंड में ॻाल्हाईंदे बि ॾिसे पियो मुंहिंजी कंडीशन, त मां चयो मां ॻाल्हाए, आई एम नॉट एबल टू स्पीक, मां ॻाल्हाए कोन थी सघां। ऐं उन्हनि जे मुसलसल खंघण जे करे मुंहिंजूं हे जेके दिमाग़ जूं पोयूं रॻूं आहिनि ऐं मुंहिंजे जिस्म जूं ॿियूं रॻूं, मुंहिंजे जिस्म जो हिकिड़ो हिकिड़ो जेको पोर हुयो, यकीन कयो एॾो पेनफुल हुयो, ऐं मुंहिंजे जेके पासा हुया जेके खंघण जे करे, उहे कुखूं जेके आहिनि उहे इंतिहाई मतिलबु पेनफुल हुयूं, ॾाढी तकलीफ़ दे मतिलबु हिकिड़ी कंडीशन हुई। ऐं मां सफ़ा बेड ते जॾहिं पाण खे छॾे ॾिनो, उन खां पोइ जॾहिं हुननि एंटीबायोटिक जा डोज़ स्टार्ट कया, त इट टेक्स टाइम। 4 ॾींहंनि खां पोइ मूंखे जेको आहे सो थोरो ॻाल्हाइण बि बहितर थियो। मां फैमिली खे बि टेक्स्ट करे मैसेज, कोई तबियत पुछंदो हो, इलाही फोन ईंदा रहिया मुंहिंजी तबियत पुछण लाइ, सभई परेशान हुया, मुंहिंजा भाइर भेनर, सॼी सिंध परेशान हुई। बाबा जूं एॾियूं छॾियल मोहबतूं आहिनि, ऐं मां हैरान आहियां त हिकिड़ो साफ़ ई, जंहिं पाण वटि को वॾो बैंक बैलेंस बि न छॾियो हुजे, के वॾा बंगला प्लॉट न छॾिया हुजनि, पर उहो एॾियूं मोहबतूं छॾे वियो आहे जो रेगुलर मूंखे
हींअर बि आंटी मेहताब अकबर राशिदी जी, आंटी नूरुल हुदा शाह, या जेके बाबा जे सर्किल जा उन्हनि जा दोस्त या जेके मुंहिंजे सर्किल जो दोस्तूं आहिनि, रेगुलर मूंखे कॉल्स ईंदियूं आहिनि त जेसि ताईं तुंहिंजी तबियत ठीकु थिए तेसि ताईं आंटी मेहताब खे त मां खिली चवंदी हुअसि त मोहबतुनि जा डोज़ अञा तव्हांखां खपनि मूंखे, जो मुंहिंजी तबियत अञा ठीकु थियण में थोरो टाइम लॻंदो। सो आंटी मूंखे रेगुलर कॉल कंदी आहे। इहे हाँ, मोहबतूं आहिनि जिन जे करे माना इहो, ऐं उन्हनि जे करे हिमत, यकीन कयो, एट दैट टाइम आई नीड सो मच करेज. If you are not fighting with your, if you lose your hope, I don't want to live my life now, I just give up. So give up is not the way. उन महिल पोइ 4 बिल्कुल ॾींहंनि खां पोइ बिल्कुल मूंखे ख़बर पई त इहा मुंहिंजी हिमत हुई जंहिं मूंखे एॾी माना एॾी मां तकलीफ़ में हुयसि, ऐं जेको फाइटिंग जेका मुंहिंजी बीमारी सां कई पए हम्म, हम्म, उहो सिर्फ़ु मुंहिंजो हौसलो ऐं बिल्कुल। ऐं मां मुंहिंजी इहा अमर ॻाल्हि जूं तव्हांजी दुआऊं, सॼी सॼी हा राति हा वेही रोई जेका सो दुआऊं घुरंदी, इहे ॿ बिल्कुल शयूं हुयूं जिन मुंहिंजी ज़िंदगी। बिल्कुल बिल्कुल। ऐं इहा ई ॻाल्हि तव्हांजी मां वधाईंदो हलां अॻिते त हा जीअं फ्रांस में इटली में केस वधी विया, बिल्कुलु असांजे जीअं मुल्क में बि केस वधी विया, त 100 साल 90 जी साल जी औरतुनि बि सर्वाइव कयो। ऐं उनजो बिल्कुलु। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ऐं रीज़न इहो तव्हांजी हुयो। ॻाल्हि जेका, हा जी जी जी, जी तव्हां त ॻाल्हि तव्हां कयो। जेका ॻाल्हि कई न त कैनेडा में 80 सालनि जी उमिरि जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी जो डेथ रेट जेको आहे तमामु घणो आहे, या जेके 60 हा प्लस हा आहिनि उन्हनि हा जो थोरो वधीक आहे, उन खां घटि। अच्छा, असां वटि टोटली डिफरेंट आहे। असां वटि सभु यंग एज जा नौजवान 40 35, रते देरे में असांजो हिकिड़ो भाउ, उहो एॾो सफ़ाई पसंदि यंग नौजवान हिकिड़ो हिते बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में जॉब कंदो असांजे कज़न सां गॾु। सो उनखे त भाईजान ॿुधाए पियो, मुंहिंजे भाउ जो दोस्त हो, उहो वेझो चई पाणी जो जॾहिं मिनरल वाटर जी बोतल बि रखंदो त उन ते नालो लिखी छॾींदो त को ग़लती में असां हिक ॿिए जी न यूज़ करे वञूं। एॾो सफ़ाई पसंदि छोकिरो, ऐं ही वॉज जस्ट 40 years old, माना यंग एज में। असां वटि जेके सिंध में पाकिस्तान में जेके डेथ्स थियूं आहिनि, जेके माण्हू मुआ आहिनि, उन्हनि में एॾी वॾी उमिरि जा माण्हू घटि आहिनि, तमामु घटि आहिनि। जेके वॾी जेके यंग एज जा माण्हू आहिनि उन्हनि जो डेथ रेट तमामु घणो आहे। हा इट इज़ इहे वेरी ॿ डिफरेंस इंटरेस्टिंग। आहिनि हा हाणे। इहो इंटरेस्ट, हा हा बिल्कुलु। पर इन ॻाल्हि खे मां ज़रूरु इन ॻाल्हि जी तव्हांजी ॻाल्हि सां इतफ़ाक़ कंदुसि त जेके हाणे रीसेंट फिगर असां वटि आया आहिनि न, जीअं न जी, अंक वधियो आहे असां वटि, त हिते हाणे हर एज ग्रुप जा माण्हू आहिनि। अच्छा, हिते बि हाणे हर एज ग्रुप जा माण्हू आहिनि, हिते बि हाणे यंग माण्हू आहिनि। बल्कि 2-3 तव्हां ब्रेकिंग न्यूज़ ॿुधियूं बि हूंदियूं त हॉलीवुड जो हिकिड़ो स्टार हुयो ब्रॉडवे मूवी जो, 41 ईयर हा ओल्ड, त 41 हा 42 45 माण्हुनि जी बि हाणे हिते थिए थी। त हा जीअं जीअं इहो मर्ज़ वधी वियो आहे ऐं वधीक पॉपुलेशन इफेक्ट थी आहे, त उन में ज़ाहिर आहे हाणे यंग जी, पॉपुलेशन बि थिए थी इम्पेक्टेड। त हिकिड़ी त ॻाल्हि इहा रही बिल्कुलु। तव्हांजी ॻाल्हियूं तमामु ज़बरदस्त आहिनि, दिलि ते चए थी काफ़ी इन मौज़ू ते ॻाल्हाइजे, तमामु इम्पोर्टेंट मौज़ू आहे। त जी, त गवर्नमेंट जी हॉस्पिटल में तव्हां इलाज करायो बेहतर आहे। ॿियो जेको वॾे में वॾो चैलेंज आहे हिते बि आहे, ईअं न त न आहे। जीअं हाणे असां जो साउथ बॉर्डर ते अमेरिका आहे, पूरे साउथ में गुज़िरियल ठीकु 2-3 आहे। ॾींहंनि में जेके अमेरिका में केसिस थिया आहिनि, त उहे कैनेडा में 1,06,000 केस आहिनि हिन महिल ताईं, त अमेरिका में 2 ॾींहंनि में 1 खां वधीक केस थिया, हा, सिर्फ़ु 2 अमेरिका ॾींहंनि में, 2 जो ॾींहंनि में इलाही वॾो सिर्फ़ु। रेट आहे। त उते ई सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बदकिस्मती सां चवणो थो पए त उतां जो जेको प्रेज़िडेंट आहे ट्रंप, उहो हिन महिल ताईं जेको आहे सो इन शइ खे मतिलबु सीरियस कोन थो वठे। जीअं असां वटि बदकिस्मती आहे, इमरान ख़ान वेठो आहे, त मां हिते दोस्तनि खे खिली हा चवंदो आहियां, हिकु त हू पाण हुन एज ग्रुप जा आहिनि, 70 प्लस जा थियण वारा आहिनि, त हिकु त हुननि ज़िंदगी गुज़ारी आहे, हुननि खे परवाह कोन्हे। कल्ह पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे, हिकिड़ो दुनिया में हिकिड़ी धमाकेदार न्यूज़ हुई त ट्रंप पहिरियों दफ़ो मास्क पातो आहे कल्ह। त त हिते जेको आहे सो इहा वाकई माण्हू जेके धमाकेदार न्यूज़ आहे, छो त गुज़िरियल। हा हा जी, हा ट्रंप जेको आहे कल्ह जेको आहे सो पहिरियों दफ़ो मास्क पातो आहे। त बदकिस्मती इहा आहे त सिंध में जीअं शुरू खां वठी करे सिंध गवर्नमेंट तमामु घणी जेको आहे सीरियस हुई, ऐं उनजी अप्रोच हुई त लॉकडाउन थिए या सख़्ती सां माण्हुनि खे जेको आहे सो इन शयुनि ते अमल कराइजे। ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो जेको मतिलबु रोल आहे, या हिन महिल ताईं बि इहो आहे, त डेफिनेटली इकॉनमी जी बि इम्पोर्टेंस आहे, मतिलबु इक़्तिसादियात आहे, माण्हुनि जो रोज़गार जो मसइलो बि आहे। त नॉन उन सीरियस सूरत आहे, हाल में बिल्कुलु। तव्हां जो छा रायो आहे? त सिंध गवर्नमेंट पंहिंजी पॉलिसी इम्प्लीमेंट करण में ॾिसो, कुझु कामयाब रही या इश्यूज़ हुया के?
तव्हांजो आवाज़ कटिजे थो। न इश्यूज़ त सिंध गवर्नमेंट खे जे विच में हुन जे रस्ते रोक करण जे लाइ तमामु घणा जी जी हाणे अचे पियो, हाणे आवाज़ ठीकु आहे? हा आवाज़ अचे पियो। मां पाण खे म्यूट थो रखां त जीअं तव्हां हाणे म्यूट थी विया आहियो। अनम्यूट कयो पाण खे। अनम्यूट हा सही आहे। हाणे अनम्यूट आहियो तव्हां, हाणे ॻाल्हायो। इहो पाकिस्तान में अक्सर इंटरनेट जा इशूज़ थियनि था, उहो स्ट्रीमिंग डाउनलोड। हा तव्हांजो आवाज़ नथो अचे, आवाज़ नथो अचे तव्हांजो। तव्हांजो आवाज़ नथो अचे नुसरत। स्लो आहे। हा हाणे अचे थो बिल्कुलु। माइक खे अनम्यूट कयो। हा जी जी हाणे अनम्यूट कयो आहे। हा हाणे सही आहे, हाणे ॻाल्हायो। हाणे ठीकु आहे? बिल्कुलु। हा Aishal, this is okay beta. My daughter is helping me, so हा she's around and she's very kind and helpful. Thank you What's her Ishal, name? thank you so much beta. छा नालो अथव? ईशल। जी मूं सिंध गवर्नमेंट जे हवाले सां हा she is Ishal, yes. Ishal, हा say hello beta, come here. हा Say hello to uncle. Assalamu alaikum. Hello, thank you for your help to your mommy. Okay. हे ॾाढी डिस्टर्ब हुई रे मां जी सही। हा तव्हां ॻाल्हि सो पिया कयो। असां ॻाल्हायो पिए हिन जे सिंध गवर्नमेंट खे, छो त वफ़ाक हिकिड़ी ॿी पार्टी जी हुकूमत आहे ऐं सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, सो पार्टी टू पार्टी हिते ईअं करणु न खपंदो। दिस इज़ बिग डिज़ास्टर। सॼी दुनिया हिकिड़ी ट्रॉमेटिक ऐं पेंडेमिक कंडीशन में हुई। उन महिल सभिनी खे हिकिड़े पेज ते गॾिजी कमु करणु खपंदो हो, पर साॻी सोच जीअं ट्रम्प साहब जी आहे, उहा साॻी सोच जेका आहे सो हिते बि नज़र आई। फेडरल गवर्नमेंट जी सेम थॉट हुई ऐं उन ई पैटर्न ते हिननि कमु बि कयो ऐं दुनिया बि सॼो ॾिठो त भई हिननि जो साॻियो जेको आहे उहो रोल आहे हिकु जहिड़ो। ऐं इलाही संजीदगी सां जेके सिंध हुकूमत उपाउ वरिता हिन बीमारी खे पहिरियों त रोकण लाइ, उहो उन्हनि जी साराह जेकॾहिं न कजे त उहा इलाही ज्यादती थींदी। इलाही सीरियस स्टेप्स वरिता। इवन में बि जिते मां वियसि उहो जेको आहे सो मेडिकल वार्ड हुयो, हुननि इमीडिएट बेसिस ते उन्हनि खे जेको आहे सो सॼो बेड उन्हनि जा चेंज करे, मॉनिटर्स चेंज करे उहो पूरो कोविड जेको सिविल अस्पताल में, हाणे हिकु त ट्रॉमेटिक कंडीशन हुजे, तव्हांखे अस्पतालनि में सॼो ॾींहुं रोडनि ते एम्बुलेंसिस जो आवाज़ अचनि त हिकिड़ा अस्पताल में जाइ कोन्हे का। जीअं असां पैसा खणी बीठा हुजऊं ऐं वॾनि अस्पतालुनि में जाइ न मिले। आगा खान वञो त दरवाज़ा बंदि करे छॾनि। तव्हां ॾिठा हूंदा त वॾियूं वॾियूं अस्पतालूं त उहे डोंट हैव स्पेस फॉर कोरोना पेशेंट्स। उहे सभिनी तव्हां ॾिठा हूंदा पोस्टर सभिनी अस्पतालुनि, इंडस खां वठी साउथ सिटी खां वठी आगा खान हॉस्पिटल, जयाउद्दीन वारनि, उहे लॻाए छॾिया हुननि वटि। हाणे सिर्फ़ु हुन महिल हिकिड़ो ऑप्शन वञी बचे पियो सरकारी अस्पताल। सरकारी अस्पताल में बि असां डेटा इन करे वठी छॾी सारंग असां मुंहिंजी फैमिली, छो त असां इलाही माण्हुनि जी जेके मुख़्तलिफ़ एरियाज़ में रहंदा आहिनि, ठठे में रहंदा आहिनि या मुख़्तलिफ़ नंढनि ॻोठनि में, या असांजे पंहिंजे ॻोठ मां बि के ईंदा आहिनि, उन्हनि जी असां मदद कंदा आहियूं। त अस्पताल पहुचो, पोइ बाक़ी जेको थोरो घणो उन जा डॉक्टर सां ॻाल्हाइणो हूंदो उहो असां पाण ई करे वठंदा आहियूं। कॾहिं कॾहिं ज़रूरत पवंदी आहे त मां वञी पाण बि हली वेंदी आहियां, पर कोरोना जे करे ख़ैर मूंखे फैमिली सख़्ती सां चयो त फोन ते ई तूं उन्हनि खे डॉक्टर सां ॻाल्हाए छॾ, उन्हनि जी मदद कर। त उहा असां अॻु में ई इंफॉर्मेशन वठी छॾी त जेकॾहिं थिए थो अहिड़ी डिज़ास्टर अचे थो या उन महिल बेड नथा मिलनि या अहिड़े क़िस्म जी का बि सूरत हाल अचे थी, त असांखे ख़बर हुजे त कोरोना जे लाइ हिननि किथे किथे ठाहे छॾिया आहिनि। हिकिड़ो त ट्रॉमा सेंटर में 7ों फ्लोर पूरो उन्हनि ट्रॉमा हिन जे लाइ कोविड-19 जे ट्रीटमेंट जे लाइ करे छॾियो, जिते मॉनिटर्स बि हुया, जिते वेंटिलेटर्स बि हुया ऐं उहो सॼो अरेंज थियल हो। मेडिकल टीम्स बि जेके आहिनि उन्हनि जूं डिफरेंट टाइम ते ड्यूटियूं लॻाए सिंध गवर्नमेंट इलाही वॾो कमु कयो आहे कोरोना जे हवाले सां। शायदि ई पाकिस्तान में इन क़िस्म जो कमु किथे बि थियो हुजे। मां सिंध गवर्नमेंट जी उहा तारीफ़ थी कयां जेका जाइज़
ऐं जेका मां पंहिंजे पाण ऑब्ज़र्व करे आई आहियां उहा कयां थी। बाक़ी उन खां सवाइ जेके पॉलिटिकल इश्यूज़ आहिनि, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि सां मुंहिंजो को बि तालुक कोन्हे को. वॉट आई ऑब्ज़र्व माई सेल्फ आई एम टॉकिंग अबाउट दैट. सो उन गुड खां गुड पोइ ईअं थियो जो गुड असां जॾहिं उन खां पोइ ओझा जेका अस्पताल आहे जेको यूनिवर्सिटी रोड ते आहे हिननि जो कैंपस, डाउ यूनिवर्सिटी हॉस्पिटल सिविल वारनि जो, उते बि हिकिड़ो पूरो हिननि आइसोलेशन वार्ड ठाहियो जिते खोड़ सारा हींअर बि नौजवान मुंहिंजे घोट जा 2 छोकिरा जेके आहिनि उहे ज़िंदगी मौत सां विढ़िया पए, उन्हनि खे इंजेक्शन्स कोन पिए मिलियूं. सो अल्हम्दुलिल्लाह असां थोरी मिड़ी एफर्ट वरिती ऐं पंहिंजे दोस्तनि खां हमेशह इन क़िस्म जा कम कराए वठंदा आहियूं. सो उन्हनि खे उन्हनि जा लख थोरा जो उन्हनि उन नौजवान छोकिरे जी, ही इज़ जस्ट 30 years old and he is father of 8 kids, 2 sons and 6 daughters. सो असांजे माशरे में तव्हांखे ख़बर आहे त एॾनि ॿारनि जो पीउ, ऐं जॾहिं उहो उनखे कुझु थी वञे एॾी यंग एज में नंढनि ॿारनि जूं शादियूं कराए छॾींदा आहिनि ॻोठनि में, ऐं उन जा नंढा नंढा एतिरा एतिरा ॿार, उहो उनजी ट्रीटमेंट हाणे थिए थी पई ऐं ही इज़ बेटर नाउ. सो इन क़िस्म जो इन करे असां इहा सॼी इंफॉर्मेशन वठी छॾी ऐं सिविल में बि हिननि जेको आहे सो पूरो हिकिड़ो वार्ड ठाहे छॾियो. त 3-4 जायुनि ते जेके मूंखे ख़बर आहे. उन खां सवाइ ॿिया बि डेफिनेटली गवर्नमेंट कया हूंदा, कुझु प्राइवेट हॉस्पिटल सां हिननि कॉन्ट्रेक्ट कया त असां एतिरा पेशेंट तव्हांखे ॾींदासीं जेके तव्हां ट्रीटमेंट कंदो ऐं देन गवर्नमेंट विल पे फॉर दैट. सो इहे इन क़िस्म जूं शयूं हुयूं. सो इन करे हाणे मां इन में मां तव्हां क्वेश्चन पुछंदुसि नुसरत, त जीअं तव्हांजे वालिद साहब जी जेके ख़िदमतूं आहिनि उहे सहाफ़त में रहियूं आहिनि, ऐं उन हवाले सां तव्हांजी सहाफ़ियुनि सां या उन सर्कल में उथण वेहण बि थिए थो ऐं काफ़ी कनेक्टेड आहियो. त पंहिंजे प्रोग्राम जो टाइम बि इलाही ख़तम थियण वारो आहे. हाणे पाण हाफ एन आवर जो प्रोग्राम कंदा आहियूं ऐं ॻाल्हियूं ज़बरदस्त आहिनि, दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि. त पाण अॻ में ई 40-45 मिंट थी विया असांजे प्रोग्राम खे. त प्रोग्राम जी बुनियादी तरफ़ ईंदासीं त पाण खां मां तव्हां खां मुख़्तसिर क्वेश्चन कंदुसि ऐं कोशिशि कंदुसि त जीअं मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि में हुनजो जवाबु खपे. त जेके सहाफ़ी हल्को आहे या सिंध जा सहाफ़ी आहिनि, उनजो इन सिंध गवर्नमेंट जे सुठे क़दमनि जे हवाले सां रोल कीअं रहियो आहे, उनखे तव्हां कीअं ॾिसंदव? जेके पढ़ियल लिखियल आहिनि, जेके ऑनेस्ट साफ़ी आहिनि, जेके साफ़ सुथरो कमु कनि था, साफ़ जे अञा बि कुझु आहिनि के अहिड़ा नाला आहिनि जेके सही कमु कनि था, उन्हनि जो इलाही पॉज़िटिव रहियो आहे. पर असां वटि जेका ग़लति क़िस्म जी जेका प्रोपेगेंडा हूंदी आहे न, पोइ माण्हू बिना उनखे जांच जूच करण जे, बिना उनजी नोक पलक ॾिसण जे, बिना उनजी वेरिफिकेशन जे, बिना उन हल्के ताईं पहुचण जे पंहिंजे पारां बि उन में मिर्च मसाला हणी इहो हिकिड़ो पुराणो सोशल सेटअप बि रहियो आहे, सोशल कल्चर बि रहियो आहे. इलाही इवन मीडिया ते अची, फेसबुक ते अची, मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जा चैनल्स यूज़ करे हिकिड़ा मिसकंडक्ट करे इलाही शयूं अहिड़े क़िस्म जूं बि थियूं आहिनि सहाफ़त में. पर के साफ़ सुथरा माण्हू जिन ते अञा ताईं माण्हू ट्रस्ट करे सघे थो, के अहिड़ा माण्हू, के अहिड़ा सहाफ़ी अञा ताईं बि आहिनि जिन ते यकीन करे सघे, जिन सही तरह सां सिंध गवर्नमेंट जी साराह बि कई आहे. असां त वरी उहे माण्हू आहियूं जेका ॻाल्हि न वणंदी आहे उहा बि चई छॾींदा आहियूं, जेका ॻाल्हि वणंदी आहे, जेका उन्हनि जी बहितर अमल हूंदो आहे, उन्हनि जी बि तारीफ़ करे छॾींदा आहियूं. त उन मां असांखे को फ़ाइदो न खपे त को मूंखे का वज़ारत खपे या मां सियासत में का मतिलबु रोल खपे, इन क़िस्म जी का बि ॻाल्हि कान्हे का. आई एम हैप्पी विथ माई लाइफ एंड वॉट एवर आई एम डूइंग फॉर माई सोसाइटी. सो उहा बिना हुकूमतुनि जे बि करे सघिजे थो. इट ऑल डिपेंड्स ऑन यूअर विल एंड विश. त तव्हां करणु चाहियो था त किथे बि वेही पंहिंजी क़ौम लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, उन्हनि जी बहितरी जे लाइ, उन्हनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ उहो तव्हां करे सघो था. पोइ उहो साफ़ी आहियो ऐं तव्हां ज़िमेदार शहरी आहियो. You are responsible citizen. You want to save your people from this pandemic condition, even this disease, which is the मतलब हिकिड़ो डेथली वायरस आहे जेको माण्हुनि खे, कुझु माण्हू बची बि वञनि था, पर इट ऑल डिपेंड्स त माण्हू में जॾहिं हलो वञे थो त उन खां पोइ उनजी कहिड़े माण्हू सां कहिड़ी ट्रीटमेंट आहे. इट ऑल डिपेंड्स. ज़बरदस्त. मुंहिंजे चवण जो मक़सदु बि इहो हुयो, ऐं जेके दोस्त ॿुधनि था त इन शइ जो मां वज़ाहत ईअं कंदो हलंदुसि त मुंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ी फिलासफ़ी आहे त भई पॉज़िटिविटी रखो. जीअं तव्हां चयो, माण्हू जॾहिं बीमार बि थिए थो त होप रखो. तव्हांजे जीअण जी होप ई न हूंदी त तव्हां त कुझु करे नथा सघो. त ईअं ई जेकी मख हूंदी आहे न, उहा जिस्म केॾो बि इंसान जो ख़ूबसूरत हुजे, उहा वञी ज़ख़्म ते वेहंदी आहे. त अहिड़ी सोच खे प्रमोट न कजे, त रुॻो नेगेटिविटीज़ बि, जेकॾहिं सुठा कम बि कोई करे थो उनखे प्रमोट कंदो त उन सां छा थींदो त ॿ माण्हू ॿिया वधीक सुठा कमु कंदा. ऐं रिसेंटली मूं हाणे हिकिड़ी गंबट में का हॉस्पिटल आहे, उनजो गेम्स नालो आहे,
गंबट हा मेडिकल इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी। त कंहिं दोस्त खे मूं चयो उनजा वीडियोस ठाहे मूंखे मोकिल ऐं मां अॻिते हली करे कंहिं प्रोग्राम में शेयर बि कंदुसि। त उहा कंहिं बि जी हवाले सां आगा खान हॉस्पिटल खां घटि कोन्हे ऐं बिल्कुलु बिल्कुलु गंबट में आहे, बिल्कुलु रूरल माना सिंध जे। गंबट में बि आहे। ॾिसो जिथे माण्हू हा चाहे थो न इदारा ठाहिण, हा बिल्कुलु सखर में हा सिद्दीकी साहब वञी ठाहे खां घटि कोन्हे को, हिकिड़ो यूनिवर्सिटी जहिड़ो हुनजो दर्जो। हॉस्पिटल्स बि ठाहे सघो यून था, तव्हां हा यूनिवर्सिटीज़ बि ठाहे सघो था, इट ऑल डिपेंड्स। हा यूनिवर्सिटी ॾिसो सखर सखर में, ऐं हा जीअं तव्हां हा NICVD बि सखर में, SIUT सखर में, जेको गिम्स तव्हां चओ पिया गंबट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस जंहिंखे चवनि था, उहो बि ॾिसो उते आहे। पर बदकिस्मती इहा रही आहे त मेन हींअर स्ट्रीम हिननि मीडिया जेकी NICVD आहे। सेम पैटर्न ते जेको हिते कराची में आहे, हा 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 मेन स्ट्रीम मीडिया इन्हनि शयुनि खे हमेशह जेको आहे सो नेगेटिव तरीक़े सां ॾींदी त तव्हां सिंधियुनि खे इदारा हा हा संभालण हा कोन था अचनि, तव्हां लूज़र आहियो हा तव्हांखे। पर सभिनी खां बहितरीन जेको ॾिसो, हिन खां वॾो डिज़ास्टर शायदि ई दुनिया में कॾहिं आयो हुजे, जो साॻिए क़िस्म जे वायरस में सिंध जेको परफॉर्मेंस कई आहे पूरे पाकिस्तान जा, तव्हां ॿिया इदारा ॾिसी छॾो त जेका सिंध गवर्नमेंट जी जेका हुकूमत मतिलबु हिकिड़ी रही आहे, परफॉर्मेंस रही आहे ओवरऑल, वॾी वॾी उमिरि जा डॉक्टर जेके आहिनि उहे अधु राति जो फोन करे पुछनि त पुटु तव्हां कीअं आहियो, तव्हांजी ट्रीटमेंट थिए पई। हिकिड़े माण्हू पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे, सिर्फ़ु मूंखे न, जेके बि कोरोना पॉज़िटिव हुया, they have Sindh government make all data there with their age group and their addresses with telephone numbers, and we are getting messages, how do you feel, if you need any kind of help। तव्हांखे जेकॾहिं को साइकोलॉजिकली बि हिन में इलाही माण्हू मूं मुतासिर थींदे ॾिठा, जेके अकेलाइन खां डिस्टर्ब थी, बीमारी जे घणे ऑक्सीजन लेवल घटि थी वञण जे करे, मतिलबु हिकिड़ो इलाही ख़राब सिचुएशन में हुया, उन्हनि खे साइकोलॉजिस्ट जी काउंसलिंग जी ज़रूरत पए पई। त उहे सिंध गवर्नमेंट फोन ते माण्हुनि खे सम्झायो त भई तव्हां हे स्टेप्स वठो, या जेके एक्सरसाइज़िस आहिनि डिफरेंट हा तरीक़े जूं, उहे कयो त उन सां तव्हांखे बहितरी सही ॾिठा त पहिरियों हा दफ़ो ईअं महसूस थियो त फर्स्ट टाइम इन माय लाइफ। नुसरत हाणे प्रोग्राम जी पुॼाणी तरफ़ था हलूं, तव्हां वेंदे हाणे वेंदे जेकॾहिं जेको तव्हां आहे। इजाज़त ॾियो त मां हा हिकिड़ो हा कोरोना हा दौरान मूं जी मां जी उहो ई चवण वारो हुउसि त असां प्रोग्राम जी पुॼाणी तरफ़ था वञूं। ऐं आइसोलेशन दौरान हा हा तव्हां जेको इन जी मैसेज में जेको आहे तव्हां जेको शेयर लिखियो आहे आइसोलेशन जे दौरान, उहो असांखे ॿुधायो। हा इहो आहे त सॼो मतिलबु हिकिड़ो मुंहिंजो जज़्बो हो, हुन महिल हिकिड़ी अजीब सूरत हाल हुई हुनमें। सो जीअं लिखियल आहे कचो फिको, मां तव्हांखे उहो ई पढ़ी थी ॿुधायां, पर हिनखे अञा वधीक सुठे तरीक़े सां लिखिबो। मुंहिंजी सिंधड़ी जी पारत हुजेव, सिंध सरापा सोन, सिंध सरापा प्यार, सिंध जी पारत हुजेव, मां जे कोरोना वबा सां विढ़ंदे मारी वञा त मुंहिंजी अमड़ सिंध खे चइजो त मूं ते मातम न करे। मूं जंहिं शिदतुनि सां पंहिंजी धरती माउ सां इश्क कयो आहे, मुंहिंजी थोरी हयाती में उन जा खोड़ सारा निशान ॻोल्हींदो। हा सॉरी हा का ॻाल्हि कान्हे, तव्हां ठाहे वठो हिनखे ड्रॉप। सेटिंग। हेलो हा हाणे हा कयो। मोबाइल जेका आहे उहा हा इशल जी बेटा तूं इनको टच न कर, जस्ट तव्हां पंहिंजी सेटिंग करे वठो, जेसि ताईं सेटिंग करे वठो दोस्तो, जेसि ताईं जेको आहे सो हिन नए दौर जी जेको आहे सो तक़ाज़ाऊं ऐं इहे बि आहिनि अॼुकल्ह त घर मां कमु करण जे करे इलाही चैलेंजिस आहिनि। माना एज़ अ मदर ॿारनि खे बि संभालणो थो पए, ऐं जी हाणे ठीकु असां बि अॼुकल्ह जेको आहे। हा ठीकु आहे। ऐं तव्हां वरी शुरूआत खां पंहिंजो शेयर ॿुधायो। मां दोस्तनि खे इहो ई ॿुधायां पियो त असां जेके घरां कमु था कयूं त ही नई दुनिया आहे जंहिंमें असांखे इहे शयुनि खे बि गॾु खणी हलणो आहे, ॿारनि खे गॾु खणी हलणो आहे, उन्हनि खे बि मुंहुं ॾियणो आहे। बिल्कुलु हा बिल्कुलु तव्हां हा ॿुधायो, हाणे तव्हां शुरू कयो पंहिंजो उतां खां जितां सिलसिलो ख़तमु मां थियो। शुरू खां थी ॿुधायां जी जी। सिंध जी पारत हुजेव, सिंध सरापा सोन, सिंध सरापा प्यार, सिंध जी पारत हुजेव, मां जे कोरोना वबा सां विढ़ंदे मारी वञा त मुंहिंजी अमड़ सिंध खे चइजो त मूं ते मातम न करे। मूं जंहिं शिदतुनि सां पंहिंजी धरती माउ सां प्यार कयो आहे,
इश्क कयो आहे। मुंहिंजी थोरी हयातीअ में उन्हनि जा तव्हांखे खोड़ सारा निशान मिलंदा। वाह वाह। मुंहिंजी सिंधड़ी जी पारत हुजेव, सिंध भिटाई घोट जी, सिंध फ़कीर मोहम्मद लाशारी जी, सिंध शेख वाह हयास जी, सिंध रसूल बख्श वली जी, सिंध सिंध जी, सिंध मेहताब राशदी जी, सिंध सिराज ऐं अमजद जी, सिंध सोणे लाल जी, वाह वाह। सिंध धनारनि जी, सिंध मिटी हाणनि माण्हुनि जी। सूंह ऐं सभ्यता जे दरियाउनि जी पारत हुजेव, मौसमनि ऐं मोहबतुनि जी पारत हुजेव, मोहन जे दड़े जी पारत हुजेव, शहरनि वाहन